अच्छा एडो मुर्सु माण्हू आहे छा? जी सर, पाण खे तुरम खान थो समझे। आखिरी मौक़ो अथई, सची करी थो या न? न कंदुसि सची, छा कंदे? त तू बुधा कंहिंजी चुच ते बहादुर खे मारियो अथव। जेकॾहिं तव्हां मूंसां सची कई त मां तव्हां सां वाइदो थो कयां त मां तव्हांखे आज़ाद कराइण में तव्हांजी मदद कंदुसि। मां तव्हांखे पुलिस में भर्ती कंदुसि, जीअं तव्हां हुननि जो हक़ अदा करे सघो। त पोइ ॿुधायो, सची कयो था या न? साहब ॿुधायां त साहब ॿुधायां त साहब। मरहान देर किया, हमरा तो पक्का है ना। ओहो, बड़ा अचिया। अरे हेडे, ये पकड़ जी पो न, ते नालो हाशिम जो खणजो। यो सब कम हाशिम करायो आ। बतावरी असांजे नाले ने चयो तो तन्य। तिजी उड़ाए छजाव। छा चवंदो? कंहिंजो नालो खणंदो? मंगोल खान है। असां नालो हाशिम जो खणदासीं ऐं कंहिंखे ख़बर बि न पवंदी। बेफिक्र थियन बंगल खान, जे पकड़जी बि प्यासे त इन हाशिम जो नालो खणदासीं। हाई शाबाश, कम होशियारी सां कजो, फेल न वञो, मतलब फेल वञो। तूं बेफिक्र थी राज शरीफ, कम थी वेंदो, तव्हां रुगो हुन जी रक़म ॾियो। ओ हिते रखी न जवान जा पुट। अचे, ये वठो। कम जल्दी थियण घुर्जे। हाणे निकिरो त केरु ॾिसी न वठेव। हलो पुटो, तव्हांजो कम थी वेंदो, असां हाणे हलूं। अच्छा त इहो कमु हाजी शरीफ ऐं बंगुल जो आहे। तू चुपड़ी करे सुम्ही पऊ। तू थी ॾिसी ख़ाब, तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे। तू सुम्ही थी जा कलाम ॿुधाए। अब रात जो कलाम ॿुधाईंदे मार खुदा जी पवई। जिन अचे गाटो भञंदई पया कलाम हिन जो तुझे कलाम खां क़यामत अचनी। रक्षे वारा सरदार शाह जमाने गोठ हलणो आ। घणा पैसा वठने? भाउगन का 500 वठंदा हूं, ता 300 दी। 200 रिया तो करी छो? मां को तुझे पुफियो पुटाया जा। 200 रुपया दींदो सा, हल छडे अच। अच्छा या छोकरी तो सा गडाए या? हां मुसाए दिए थई जा। दी होंदी माने जी आऊं बेगे जी साला। हलड़े दिए जेडी दा शादी कई दई। हले यार 250 जे बस छडे दो चा। अरे छोरा हल, असां तो के 210 रुपया दियूं था, असां के रुगी छडे अच।
यार नबू न पीर एहसान तो मुखे अकेलो करे छॾियो न मुंहिंजा नौकर रहिया आहिनि न मुरीद खाधो ज़ाल बि छॾे वई शाबाश आहे तोखे यार जो निभाए थो मूंखे वच कोन थो मिले न त आम भॼी वञे हा ग़लती थी वञा छा कयां छा चई कुझु कोन साईं मुर्शिद साईं सुर लॻे तव्हां सां सुर हा यार नबू सोचा थो त मुर्शिद साईं हाणे नालो न एसीअ में आहे जेका लिस्ट लॻी पई एयरपोर्ट ते हाणे किथां चढ़ींदा कोन चढ़ींदा साईं मां चोरनि वांगुरु लांच में फरार थी हलियो वेंदुसि पर हाणे हिते न रहंदुसि बसि मुर्शिद साईं राज जा राणा आहियो वधीक मर्ज़ी आहे अदी मुंहिंजी निंड पई थी फिटाई तुंहिंजा कन पिया था वञनि ओदा दर थो खड़के ॿाहिरि ॾिस त सही त आहे केरु अदी तूं ऐं बादशाह हाणे बादशाह खे मां छा चवां बेगो ईंदो त दर खड़कंदो न ज़रूर थींदो ठहड़ 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 मां कोन थो ॿुधां तोखे अलाए केॾी महिल ॿुधण में आयो आहे तोखे इन बेगे जी इहो केॾी महिल थो अचे तो वञा थो कयां थो ने बेगे जो कारो मोह वञा थो ॾिसां आहे निंड वेॾी आहे अबा कहिड़ो दरवाज़े ते अबा केरु आहे अबा तो आहे कोई ॾिठुई केरु कोन्हे ॿार त कुतो बि कोन्हे हरू भरू मुंहिंजी निंड फिटाई दरवाज़े ते त आहे ई केरु कोन्हे अदा वञे कबूतर दर थो खड़के मूं ॿुधो ई कोन तुंहिंजा कन था वञनि भेण कन तूं ऐं दरवेश दरवेश हरू भरू मुंहिंजी निंड अहिड़ी थधिड़ी हवा पे लॻी कुंगरे जा थका पे पिया ॾिसी दी किस सॼो ॾींहुं थो ॻायां मगज़ हणा मसे मसे में निंड आई आहे भेण ओदा नूर मिठे जो कसम अलाह थो ॾिसे पियो दर खड़के पियो हाणे कोन पिया कन लवनि इहो दर कोन खड़कियो हूंदो इहो तो मुंहिंजो कलाम ॿुधो हूंदो ईअं निंड में कलाम पोइ मां ॻायां थो न पलटा थो न तूं सम्झी दर थो खड़के इहो मुंहिंजो पलटो हूंदो चङो हाणे सुम्ह यका न पलटा हणाए हिकिड़ो ॾिसी आधार खट जी वाॼनि सफ़ा ढिड़ी आहे सॼी मुंहिंजी पुठी हेठि हली थी वञे मगज़ मुंहिंजो मथे टंगू मुंहिंजूं हेॾे हलियूं थियूं त ॿाहूं मुंहिंजूं हिन पासे खट बि का चङी अधी कान थी सुठी खट पाण वटि रखियो वेठी आई मां हेॾे गोश्त ढकियो पियो वञा हाणे सुम्ह खणी अहिड़ी खट खां पोइ तूं मूंखे मोचड़ा नथी हणी भेण आई आहे त लाए को इन्हे जी पर पोइ हाणे मिड़ई खुदा तरफ़ी न हणजा पुठी में सूर आहे अदी भेण असुर थी वियो आहे जलाल राणो ॻाईंदो असुर जो त तोखे मां जलाल जो कलाम ॿुधायां जलाल जो आओ राणा रह रात आओ रह रात बस चुप करे सुम्ह राणू 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 को पुठीअ सां परड़ियल हो छा धको खणी उन जी सिफ़त कई थी सुम्हारे त अख कढी काणू न कयई
मोदी दर थो खड़के दर। सुमी पाओ तुझा कन्न था लवन कोन तो दर खड़के न पिटाए। ना दी ना सच पियो चवा उठ दर खोल दर पियो खड़के। ओए इस वजह सुन ओ दा चुप करे सुम त परी बुधाए न मां तोखे कोयारी। हा दा बराबर दर तो खड़के पहुंची वञ न। मां दी कोन खोलींदो सॼो ॾींहुं तो ॻायां राग ॻायां वरी रात जो दर खोलिया मूं में एतिरी हिम्मत ई कान्हे तूं खोल भेण नाई उथ वञ। वॾो आसरो आतो जो त मर्द माण्हू घर में सुतो पियो आहे हाणे मां साइफा माण्हू वञा दर ते बस दा इहा बि का ॻाल्हि आहे। तोब तोब मर्द थी पिटता। हा रखा पोइ तू मुझे शाहपरन में सुमे क्या थे सुमे चुप करे सुमादा। तू आहे छा मम है का जिनड़ियां कहे बाता वो बसरा ये मुझी ज़ाला बेबी ये वाली अर्ब किथा आती क्यों थी हिन जो पुट किथे आ ए उठ तू जो आही लगी तो तोड़े जो पुट थो यो उठ ते न चढ़ंदो तोते चढ़ंदो खोटे ते मां मुई जो तू या नहीं बेबी या ज़ाल बसरा यो नाक न करो मता बसरा बया फिरिया मैं बसरा ना ओए ना परेती तो खेने चंदो काटे भाई काटे हां न कर बसरा बसरा तू सही मानू नहीं बस हर दंडो कुकड़ी वांगुर थी भजे काटे भाई भाई काटे भाई लोंगा मुखे पीर करामत मारे दे मां न तो कर सका पीर करामत के कोन मारी तुस ना ना छो तू मर्द नहीं छा तो सा जुल्म ना आयो थियो इन्हे पीर करामत सजो खानदान तबाह करे छड़ियो। याद कर लोंग पंजी भेड़ जी आओ नहीं दान के याद करो खौफनाक रात जे रात तुझी भेड़ जो दाव ऐं कुकू आसमान ताईं पहुतियूं हुयूं छा तुझे मेड़न ऐं मिनथुन ते पीर करामत के रहम आयो लोंग जो को रहम न करे उन ते रहम करण पाण सां जुल्म करण जे बराबर आहे। पर रेशम मां
मां यो खून नथो करे सघां। मां त लोग फ़कीर हा। फ़कीर मारींदा किथे? फ़कीर त मञाईंदा आहिनि। मञाईंदोमांस, मारींदोमांस कोन। छो नथो तूं करे सघीं? पोइ मूंखे हिन ज़ालिम जे क़ैद मां छो आज़ाद करायई? पोइ छॾे ॾी हा न मूंखे, त भले मूंखे पीर करामत मारे छॾे हा। तूं तो चई त पीर ऐसा न मुंहिंजे ज़मीर खे जगायो आहे। तूं त मुर्दा ज़मीर आहीं। जिन जा ज़मीर ज़िंदा हूंदा आहिनि न उहे ड्रिजंदा न आहिनि लोंग। तूं ड्रिजणो आहीं ऐं बेज़मीर आहीं। गया न मां बेज़मीर आहियां। मुंहिंजो ज़मीर बि क़ाइम आहे त मुंहिंजी गैरत बि क़ाइम आहे। पर पीर करामत खे मारे मां जेल वञणु नथो चाहियां। जेल तूं छो वेंदे? मां तोखे पंहिंजे मुड़ुस जो खून माफ़ कंदसि। रेशम, इन्हनि ॻाल्हियुनि जे बावजूद मां खून नथो करे सघां। मां चाहींदे बि करामत साईं खे मारे नथो सघां। त ही पिस्टल मां थी खणा, तूं चूड़ियूं पा। तुंहिंजी भेण जो पलांद मां कंदसि, पंहिंजो पलांद बि मां पाण कंदसि, असांजे खानदान जो बि पलांद मां पाण कंदसि। तूं चूड़ियूं पा, मानी पचा, पार विझा। हिक हथ में पिस्तौल आहे, ॿिए हथ में चूड़ियूं आहिनि। जेका तोखे चूड़ करणी आहे सा कर। हाँ, मां मारींदुसि पीर करामत खे। मां मूंखे मां मारींदुसि। मां पीर करामत खे घणे भी सौ पीर करामत खोखलो थी चुको आहे। खोखलो न पार्टी रहस न वरी हैसियत रहस। वाह एहसान साईं, वाह वाह जो कम कयो अथव। सरदार साईं, मूं कुछ भी ना कयो। पीर करामत जा अमाल संदसि साम्हूं आया आहिनि, मेहनतूं अवां जूं बि आहिनि। वाह एहसान साईं, वाह सॼो साईं, तव्हांजी कोशिशुनि सां कूड़ ऐं सच जे विच में संधा पिया आहिनि। बाबल साईं, जेकॾहिं हाणे पीर करामत खाली खोखलो थी वियो आहे त पोइ मूंखे इजाज़त ॾियो त मां पंहिंजे अंदर जी बाहि ठारियां। हाशिम खान, मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि जी इजाज़त हरगिज़ न ॾींदुसि। पीर करामत जो मौत तुंहिंजे सोच खां बदतर हूंदो। तूं अजायो पंहिंजा हथ ख़राब न कर। बंगुल ऐं शरीफ़ पंहिंजी खोटियल खॾ में पाण ई किरी पिया आहिनि। बराबर बुराईअ जो नतीजो बुरो ई थींदो आहे। एहसान साईं, बुरे माण्हूअ जी सॼी ज़िंदगी ज़िल्लत भरी हूंदी आहे, पर अलाए छो अॼुकल्ह जो इंसान सम्झे ई नथो। तव्हां सच था चओ,
पीर करामत के पंहिंजे के जी सज़ा ज़रूर मिलंदी। इहो शरीफ़ ऐं बंगुल बि किनो थी मरंदो। बुराईअ जो अंत अची चुको आहे हाशिम। असांखे अल्लाह साईं जो शुक्र अदा करणु घुरिजे। सुभाणे खेर खेरात कंदुसि। गरीब गुरबा खाईंदा, मुसीबतूं टरियूं आहिनि। ऐसा न साईं, कमु भलो थी वियो आहे। आईंदा बि अलाह बाज करे। तव्हांखे मां केॾो सम्झायो पर तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में न आई। हाणे लाकब जूं हवाऊं खाईंदव न पोइ तव्हांखे ख़बर पवंदी। तव्हांखे इहा ख़बर आहे न मुंहिंजो नालो अथव सूबेदार सुखियो, पर आहियां ॾाढो ॾुखियो। सूबेदार सुखिया सुठो न कयो अथई, वॾो गंद थींदई। हिते वॾा वॾा तुरमखान आया ऐं मुंहिंजे थाणे में गंद करे विया। तू तो पहरे सचू ते ही गंद कंदे। सूबेदार सुखिया साहब, तू तो असांखे चङे नमूने सां सुञाणी थो। असां इज़तदार शहरी आहियूं। असां अदालत में वेंदासीं, कोन छॾींदासीं तोखे। मूंखे ख़बर आहे शरीफ़, तू केतिरो शरीफ़ आहीं। तुंहिंजी न जेल जो रिकॉर्ड साब जो सभु मूं वटि पियो आहे। सूबेदार सुखिया, एसपी राणा मुंहिंजो दोस्त अथई। इहा भुल अथई रेस मंगल खान। कानून जो मुहाफ़िज़ का भी क्रिमिनल जो दोस्त नथो थी सके। तोखे भी अकुल टको ही कोने।